नाज़रीन अस्सलाम वालेकुम। एसटीवी न्यूज़ ताज़ा बुलेटिन में वली मोहम्मद चारो सां गॾु आहियां। नाज़रीन दरो शहर खां अज़ीज़ रहमान सोलंकी की रिपोर्ट से नज़र करियो। दरो समेत भरपासे पुलिस सरपरस्ती में हलंदड़ मंशात खिलाफ मर्द औरतों तोड़े ॿारनि पारां मंशात जे तेज़ वाइपे सबबि सख़्त एहतियात करे धरणो हयो वियो, जॾहिं त मुज़ाहिरीन दड़ो बठोरो रोड बिलाए करे कराची हैदराबाद वेंदड़ गाॾियुनि खे रोके छॾियो। दड़ो समेत आसपास में समाजी बुराइयूं वधी वञण करे शहरी तोड़े ॻोठाणा सख़्त परेशानी में मुब्तला। मंशात जो सरेआम रुकड़ो थियण करे नौजवान नस्ल तबाह थी वियो आहे। हेरोइन ऐं आइस वापराईंदड़ केतिरा ई नौजवान पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए वेठा। दड़ो पुलिस वॾी रुश्वत वठी असांजे नौजवान खे तबाह करण में वॾो किरदारु अदा करे रही आहे। ॻोठनि में पुलिस जी सरपरस्तीअ में समाजी बुराइयूं हलंदड़ आहिनि। मुज़ाहिरीन आजी सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त मंशात खिलाफ़ जल्द नोटिस वठी असांजे नौजवान नस्ल खे वधीक तबाह थियण खां बचायो वञे।